अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठू अरबाब हाला। मौजू कहाणीअ जो नालो डप जुंज। डप जानी माली घाटो नुक़सान थियण, शराब भ ख़ौफ़। जुंज जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण, ढ भलाई उम्मीद जुंज सिराब। पान नंबर 87। हज़रत इमरान बिन सामान बिन मासान, हज़रत इमरान बिन मासान उन जी घरवारी हज़रत हिन्ना जी धीअ हज़रत बीबी मरियम, हज़रत हिन्ना जी भेण हज़रत इलेशा, हज़रत ज़करिया जी घरवारी हुई। हज़रत यहया हज़रत ज़करिया जो फ़र्ज़ंद हुयो। हज़रत यहया हज़रत मरियम पाण में मासात हुया। ईअं हुयो। हज़रत इमरान बिन मासान उन जी घरवारीअ हज़रत हिन्ना चयो, ख़ुदावंदा मुंहिंजे शिकम में पेट में छोकिरी आहे या आहे छोकिरो। आउं नज़र थी करियां त उनखे बैतुल मुक़दस जे ख़िदमत में वक़ुफ़ कंदियसि। ईअं ॾियो या इबादत लाइ मख़सूस कंदियसि त महराब खां ॿाहिरि न अचे। ईअं हुयो। देश चयो कामनि खे किताबनि में लिखियलु आहे। ईअं ॾियो हज़रत जॾहिं हज़रत मरियम अलैहिस्सलाम हज़रत हिन्ना मां पैदा थी त चयो, ख़ुदावंदा हीअ त छोकिरी आहे। हज़रत हिन्ना उन जो नालो मरियम रखियो, यानी आबिदा या ख़ादमा बैतुल ख़ुदा जे, ऐं उनखे ज़ुरियत जो शैतान जे शर खां ख़ुदा जी पनाह में ॾियां थी। ईअं चयो त ख़ुदा बैतुल मुक़दस जे ख़िदमत लाइ बरज़ा रुग़बत क़बूल कयो। उन जे नशो नमा में बयानु कयो त हिक ॾींहं में एतिरी वॾी थींदी हुई जेतिरो ॿिया माण्हू साल में वॾा थींदा आहिनि। ईअं हुयो। बयानु कंदा त हज़रत जॾहिं 9 सालनि जी थी त रोज़ो नमाज़ ज़हद कयो ऐं तरके दुनिया में तमामु सभिनी आबिदनि खां अॻियां वधी वई। ईअं हुयो। ख़ुदा हज़रत ज़करिया जिन खे उन जे हिफ़ाज़त ऐं किफ़ालत लाइ सिपुर्द कयो। बयानु था कनि त उन जी माउ कपिड़नि में वेड़े मस्जिद में उलमान राहिबनि बनी इसराईल जे पैगंबरनि वटि खणी आई ऐं चयो, वठो हीउ बैतुल मुक़दस जे नज़र आहे। ईअं चयो। उन्हनि माण्हुनि हज़रत मरियम अलैहिस्सलाम जिन जी किफ़ालत जे बारे में नज़ा कई। ईअं चयो। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जिन चयो, हिन जी किफ़ालत जो ज़्यादा घणो आउं हक़दार आहियां। ईअं हुयो। हज़रत ज़करिया जिन चयो, उन करे जो हिन जी मासी मुंहिंजी घरवारी आहे। उलमान चयो त अगरि इहो इन हक़ ते फ़ैसिलो आहे त वधीक हक़दार हिन जी माउ आहे। लेकिन असीं कुणा विझूं था जंहिंजे नाले ते इहो कुणो निकिरियो, इहो हज़रत मरियम अलैहिस्सलाम जिन जी कफ़ालत कंदो। उहे माण्हू उणिह हुआ। कुणो विधो यानी फौलाद जो कलम जंहिंसां उहे तोरे ते लिखंदा हुआ, पाणीअ में विधो, सभु कलम ॿुॾी विया। ईअं ॾियो हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जिन जो कलम तरे पियो। वहंदड़ दरिया जे पाणीअ में कलम छॾिया हुआऊं, ॿियनि जा कलम ॿुॾी विया। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जो कलम तरियो पिए ऐं उते हरकत कोन कई। ईअं हुयो। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम हज़रत मरियम अलैहिस्सलाम जिन वटि वेंदो हुयो त उन वटि बेफ़सुल मेवा ॾिसंदो हुयो। हज़रत मरियम खां पुछंदो हुयो त चवंदी हुई, ख़ुदा वटां जंहिंखे चाहे बेहिसाब रोज़ी ॾे। बयानु कंदा त हज़रत मरियम अलैहिस्सलाम जिन खीर बि कोन पीअंदी हुई। उन लाइ रोज़ी हमेशह बेश्त मां ईंदी हुई। ईअं हुयो। हज़रत मरियम जिन लाइ कुणो पातो, इहो हज़रत ज़करिया जे नाले कुणो उन जी किफ़ालत ऐं हिफ़ाज़त कंदो हुयो। हज़रत मरियम जिन अलैहिस्सलाम जिन खे मस्जिद में वठी वियो। जॾहिं कुझु वॾी थी त इबादत गुज़ार वारनि जी ख़िदमत करणु लॻी। ईअं हुयो। जॾहिं एतिरियूं थी ॿियूं औरतूं हाइज़ थींदियूं आहिनि, जॾहिं एतिरी वॾी थी जो ॿियूं औरतूं हाइज़ थींदियूं आहिनि त
त ख़ुदा हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जिन खे हुकुम ॾिनो त उनखे मस्जिद में पर्दाए असमत जे अंदरि रखे, छो त हज़रत मरियम अलैहिस्सलाम हसीन तरीन औरत हुई। ईअं हुयो जॾहिं निमाज़ लाइ बीहंदी हुई त उन जे नूर मां मस्जिद जा महराब रोशन थी वेंदा हुआ। ईअं हो हज़रत मरियम अलैहिस्सलाम 500 साल संदसि वालिद हज़रत इमरान खां पोइ ज़िंदा रही। हज़रत मरियम अलैहिस्सलाम जिन हामिला थी, हज़रत ईसा पुटु हज़रत मरियम जो पैदा थियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन पैदा थियो